ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 3/4/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जी यादि में सदा हर्षित रहो, पुराणी देह जो बान छॾंदा वञो। बाप जी यादि में सदा हर्षित रहो, पुराणी देह जो बान छॾंदा वञो। शिव जी तव्हांजे योग बल सां वायुमंडल खे शुद्ध करण जी सेवा करणी आहे। असांखे योग बल सां वायुमंडल खे शुद्ध करण जी सेवा करणी आहे। इन करे बाप खे यादि करे सदा हर्षित रहो, पुराणी देह जो बान छॾंदा वञो। प्रश्न: स्कॉलरशिप वठणु अथवा पंहिंजे पाण खे राजे जो तिलक ॾियण जे लाइ कहिड़ो पुरुषार्थ खपे? उत्तर आहे, राजे जो तिलक तॾहिं मिलंदो जॾहिं यादि जी यात्रा जो पुरुषार्थ कंदासीं। आपस में भाव सम्झण जो अभ्यास करो त नाम रूप जो भान निकिरी वेंदो। फालतू ॻाल्हियूं कॾहिं न ॿुधो, बाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधो। फालतू ॻाल्हियूं कॾहिं बि न ॿुधो, बाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधो। बाबा असांखे छा चईंदा आहिनि? अशरीरी थी करे मूंखे यादि करो ताकी वायुमंडल शुद्ध थिए। ॿियूं ॻाल्हियूं ॿुधण सां कन बंदि करे छॾियो। असांजो कमु इहो ई आहे। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियो तॾहिं स्कॉलरशिप मिलंदी। मुख्य पढ़ाई कहिड़ी असांजी? मनमना भव ऐं स्वदर्शन चक्रधारी ठहो। ओम शांति। ॿार ॼाणंदा आहिनि असां श्रीमत ते पंहिंजे लाइ राजधानी स्थापना करूं था। जेतिरी जो सर्विस कंदा मनसा वाचा कर्मणा पंहिंजो ई कल्याण कंदा आहिनि। त अगरि ॿी सर्विस नथा करे सघो त अशरीरी थी करे बाप खे यादि करे कर्म करो। हीअ सभिनि खां वॾी सर्विस आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां श्रीमत ते हली करे पंहिंजे लाइ राजधानी स्थापना करूं था। जेतिरी जो सर्विस कंदा आहिनि मनसा वाचा कर्मणा पंहिंजो ई कल्याण कंदा आहिनि। हिन में हंगामो आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे, बसि हिन पुराणी देह जो भान छॾंदा वञो। तव्हां हुते अची करे पहुचंदव। बाबा खे यादि करण सां ख़ुशी बि ॾाढी थींदी आहे। सदैव यादि रहे त ख़ुशी ई ख़ुशी रहे। बाप खे भुलिजण सां मुरझाइश अची वेंदी आहे। ॿारनि खे सदैव हर्षित रहणो आहे। असां आत्मायूं आहियूं, असां आत्माउनि जो बाप हिन मुख द्वारा ॻाल्हाईंदो आहे। ॿारनि खे सदैव हर्षित रहणो खपे। असां आत्मायूं आहियूं, असां आत्माउनि जो बाप हिन मुख सां द्वारा ॻाल्हाईंदा आहिनि। असां आत्माउनि कननि द्वारा ॿुधंदा आहियूं। ईअं पंहिंजी आदत विझण जे लाइ महिनत करणी खपे। बाप खे यादि कंदे कंदे वापसि घर हलणो आहे असांखे परम धाम में। ये यादि जी यात्रा ई ॾाढी ताक़त ॾींदी आहे। बाप खे यादि कंदे कंदे असांखे पंहिंजे घर वापसि पहुचणो आहे परम धाम में। असांखे इहा यादि जी यात्रा ई ॾाढो ताक़त ॾींदी आहे। तव्हां एतिरी ताक़त तव्हांखे मिली आहे जो तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। असांखे बाप जी यादि में रही करे हिकु त असां वापसि घर हली हलंदासीं, ॿियो असांखे एतिरी ताक़त मिली वेंदी आहे जो असां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि तव्हां मामिकम यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा वेंदा। हिन ॻाल्हि खे पको करणो खपे। अंत में इहे ई वशीकरण मंत्र कम में ईंदो। कहिड़ो? मनमना भव। सभिनि खे पैगाम बि इहो ई ॾियणो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झो, हीअ शरीर त विनाशी आहे। बाप जो फरमान आहे मूंखे यादि करो त पावन ठही वेंदो। ऐं बाबा छा चई? बाबा खे यादि कंदे कंदे ताक़त बि मिलंदी आहे जंहिंसां आत्मा विश्व जो मालिक ठही वेंदी आहे। तव्हां ॿार बाऊं बाबा जो फरमान छा आहे? मूंखे यादि करो त पावन ठही वेंदो, है न। ऐं ताक़त विश्व जो मालिक ठहिण लाइ स्वदर्शन चक्रधारी ठहो। तव्हां ॿार बाप जी यादि में वेठा आहियो, या साथ में ज्ञान बि आहे तव्हांखे। शिव जी तव्हां रचता ऐं रचना जी आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो। स्व आत्मा में सॼो ज्ञान आहे। तव्हां स्वदर्शन चक्रधारी आहियो न। तव्हांखे हिते वेठे वेठे ॾाढी कमाई, तव्हांजी हिते वेठे वेठे ॾाढी कमाई थिए थी। तव्हांजे ॾींहुं राति कमाई ई कमाई आहे। तव्हां हिते ईंदा ई आहियो सची कमाई करण लाइ।
तव्हां हिते ईंदा ई आहियो सची कमाई करण लाइ। सभिनि खां वॾी कमाई कहिड़ी आहे? बाप जी यादि में। सची कमाई ऐं किथे बि न थींदी आहे जो साथ हले। हिते बाबा जी यादि सां ई असांजी ॾाढी वॾी कमाई थिए थी। तव्हांखे ॿियो कोई धंधो आदि त आहे न। वायुमंडल बि अहिड़ो आहे, तव्हां योग बल सां वायुमंडल खे बि शुद्ध कंदा आहियो। तव्हां योग बल सां वायुमंडल खे बि शुद्ध कंदा आहियो। त असांजो कमु ई आहे पंहिंजी वृत्ति जॾहिं असांजी सोच सदा पॉज़िटिव रहंदी, सदा सुठी रहंदी, त ऑटोमेटिकली वायुमंडल बि ठहींदो वेंदो। इन करे बाबा चवंदा आहिनि कॾहिं बि असांखे शोर छा कीअं हलचल में न अचिणो आहे। भले दुनिया हलचल में अची वञे, लेकिन बाबा जे ॿारनि खे सदा शांत धैर्य बाबा जी यादि में थी करे सभु कुझु साक्षी थी करे ॾिसो। त असां वायुमंडल तॾहिं असांजी वृत्ति अर्थात वृत्ति सदा शुद्ध रहे, पॉज़िटिव रहे, तॾहिं ई बाबा जी शक्ति सां असां वायुमंडल खे शुद्ध करे सघंदासीं। कॾहिं बि कहिड़ी बि ॻाल्हि थिए, केतिरो बि दुख जो पहाड़ किरी पए, असांखे लॻे नथिंग न्यू, सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु ई आहे। तव्हां ॾाढी सर्विस कंदा आहियो। जो पंहिंजी सेवा कंदा आहिनि उहे ई भारत जी सेवा कंदा आहिनि। पोइ इहा पुराणी दुनिया बि न रहंदी, तव्हां बि न हूंदव, दुनिया ई नई थी वेंदी। तव्हां ॿारनि जी बुद्धि में सॼो ज्ञान आहे। इहे बि ॼाणंदा आहियो कि कल्प पहिरियों जो सर्विस कई हुई उहा हाणे कंदा रहंदा आहियूं। दिन प्रतिदिन ॾाढनि खे आसमान ठाहींदा रहंदा आहियूं। हिन ज्ञान खे ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, रोमांच खड़ा थी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि इहे ज्ञान कॾहिं कंहिं ॿुधायो ई न, तव्हां ब्राह्मणनि सां ई इहे ज्ञान सभु ॿुधा आहिनि। भक्ति मार्ग में त महिनत कुझु बि न आहे। हिन में सॼी दुनिया खे भुलिजणो हूंदो आहे बुद्धि सां, सिर्फ़ु हिकु बाबा ई यादि रहे, ॿियो कोई बि यादि न रहे। बेहद जो सन्यास बाप ई कराईंदा आहिनि, बेहद जो सन्यास बाप ई कराईंदा आहिनि। तव्हां ॿारनि में बि नंबरवार आहे न, ख़ुशी बि नंबरवार थींदी आहे, हिकु जहिड़ी न। ज्ञान योग बि हिकु जहिड़ो न आहे। ॿिया सभी मनुष्य त देहधारियुनि वटि वेंदा आहिनि, हिते तव्हां हुननि वटि ईंदा आहियो जेकी पंहिंजी देह ई न आहे। कीअं वेंदा आहियूं असां? हाणे बुद्धि बल द्वारा ई बाबा वटि पहुची सघंदा आहियूं न। पहिरियों त बाबा साकार में हूंदा हुया, पोइ अव्यक्त। हाणे त जंहिंजी बुद्धि जी लाइन क्लियर हूंदी उहो ई सदा बाबा सां गॾु रही सघंदो आहे। त ख़ुशी बि नंबरवार थींदी आहे, हिकु जहिड़ी न आहे। ज्ञान योग बि हिकु जहिड़ो न आहे। ॿिया सभी मनुष्य त देहधारियुनि वटि वेंदा आहिनि, हिते तव्हां वटि उन्हनि वटि ईंदा आहियो जंहिं वटि देह ई न आहे। यादि जो जेतिरो पुरुषार्थ कंदा रहंदव ओतिरो सितो प्रधान ठहींदा वेंदव। ख़ुशी बि असांजी वधंदी वेंदी। यादि जो जेतिरो पुरुषार्थ कंदा रहंदव ओतिरो असां सितो प्रधान थींदा वेंदासीं। ख़ुशी बि असांजी वधंदी वेंदी। इहा आहे आत्मा ऐं परमात्मा जो शुद्ध लव। इहा आहे आत्मा ऐं परमात्मा जो शुद्ध लव। उहा आहे बि निराकार। आत्मा ऐं परमात्मा जो शुद्ध लव उहा आहे बि निराकार। तव्हांजी जेतिरी कट उतरदी वेंदी ओतिरी कशिश थींदी आहे। पंहिंजी डिग्री तव्हां ॾिसी सघंदा आहियो। असांखे जेतिरी जीवन में ख़ुशी थींदी वेंदी न, सम्झो असांजी कट उतरदी थी वञे, असां केतिरी ख़ुशी में रहंदा आहियूं। हिन में आसन आदि लॻाइण जी ॻाल्हि न आहे, हठ योग न आहे। हिते आराम सां वेही बाबा खे यादि कंदा रहो, लेटे हुए बि यादि कंदा रहो। बेहद जे बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां सितो प्रधान ठही वेंदव। बेहद जो बाप चवंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हां सितो प्रधान थी वेंदव, पाप कटिजंदा वेंदा। बेहद जो बाप जो तव्हांजो टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, उन्हनि खे ॾाढो प्यार सां यादि करिणो खपे।
पंहिंजे बेहद जे बाप खे असांखे ॾाढो प्यार सां यादि करिणो खपे। इन में ई माया विघ्न विझंदी आहे। ॾिसणो आहे असां बाप जी यादि में सदा हर्षित रही करे रोटी खाईंदा आहियूं, आशिक़ खे माशूक़ मिलियो त ज़रूरु ख़ुशी थींदी न। यादि में रहण सां तव्हांजो ॾाढो जमा थींदो वेंदो। यादि में रहण सां त असांजी कट निकिरंदी वेंदी, दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी, ॿियो जमा बि थींदो वेंदो आहे। मंज़िल ॾाढी वॾी आहे, तव्हां छा खां छा ठहींदा आहियो। पहिरियों त बेसम्झ हुयो, हाणे त ॾाढो समझदार थिया आहियो। तव्हांजी एम ऑब्जेक्ट केतिरी फर्स्ट क्लास आहे। तव्हां जेतिरो ॼाणंदा आहियो बाबा खे यादि कंदे कंदे इन पुराणी ख़ाल खे छॾे असां नई ख़ाल वठंदासीं। कर्मातीत अवस्था हुजण थियण सां पोइ इहा ख़ाल छॾे ॾींदा आहियूं। कर्मातीत अवस्था जॾहिं थी वेंदी आहे, निंदा स्तुति मान अपमान जय पराजय सर्दी गर्मी हर हिक में समान स्थिति, जीअं त जीते जी मुर्दो, तॾहिं असां इहे ख़ाल छॾे ॾींदासीं। नज़दीक अचण सां घर जी यादि ईंदी आहे। बाबा जी नॉलेज ॾाढी मिठी आहे। ॿारनि खे केतिरो नशो चढ़ंदो आहे। भॻवानु हिन रथ में वेही असांखे पढ़ाईंदा आहिनि। स्वयं भॻवानु हिन रथ में वेही करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। तव्हांजी चढ़ती कला आहे। चढ़ती कला तेरे बाणे सर्व जो भलो। तव्हां कोई नई ॻाल्हियूं न ॿुधंदा आहियो, ॼाणंदा आहियो। अनेक बार असां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, उहो ई पोइ वरी खां ॿुधूं था। ॿुधण सां अंदरि ई अंदरि गदगद थींदी रहंदी आहे। असां केॾी सुठी ॻाल्हियूं अनेक बार ॿुधंदा आहियूं, हाणे वरी ॿुधूं था, वरी 5000 साल पोइ वरी ॿुधंदासीं। तव्हां आहियो अननोन वॉरियर्स बट वेरी वेल नोन। तव्हां सॼे विश्व खे हेवन ठाहींदा आहियो। जॾहिं देवियुनि जी एतिरी पूजा थींदी आहे, तॾहिं देवियुनि जी एॾी पूजा थींदी आहे। करण वारा ऐं कराइण वारा ॿिन्हिनि जी पूजा थींदी आहे। बाबा जो असांखां कराईंदा आहिनि, उन्हनि जी बि पूजा थींदी आहे, ऐं असांजो आत्मायूं कंदा आहियूं, असांजी बि पूजा थींदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि देवी देवता धर्म वारनि जो सैम्पलिंग लॻे थो। इहे रिवाज हाणे ई पियो आहे। तव्हां पंहिंजे खे तिलक लॻाईंदा आहियो। कीअं? बाबा खे यादि कंदे कंदे पंहिंजे पाण खे आप ई तिलक लॻायो। जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि, उहे पंहिंजे खे स्कॉलरशिप लाइक़ु ठाहींदा आहिनि। ॿारनि खे यादि जी यात्रा जो ॾाढो पुरुषारत करिणो आहे। पंहिंजे खे भाउ सम्झो त नाम रूप जो भान निकिरी वेंदो। इन में ई महिनत आहे, ॾाढी अटेंशन ॾियणो आहे। फालतू ॻाल्हियूं कॾहिं बि न ॿुधणियूं आहिनि। बाप चईंदा आहिनि, मां जो ॿुधायां उहो ई ॿुधो। बाप चईंदा आहिनि, मां जो ॿुधायां त उहो ई ॿुधो। झरमुई जगमुई जी ॻाल्हियूं न ॿुधो, कनि बंदि करे छॾियो। सभिनि खे शांतीधाम सुखधाम जो रास्तो ॿुधाईंदा रहो। जेतिरो जो ॾाॾनि खे रास्तो ॿुधाईंदो, ओतिरो उन्हनि खे फ़ाइदो बि मिलंदो। हिते असांखे ख़ुदि बि बाबा खे यादि करिणो आहे। ॿियनि खे ॿुधाइण सां असांखे फ़ाइदो छा मिलंदो? राजा ई मिलंदी, कमाई थींदी आहे न। पोइ राजा ई बि मिलंदी, कमाई बि थींदी आहे, पोइ असांजी राजा ई बि ठहींदी आहे। बाप आया आहिनि सभिनि खे श्रृंगार करणु ऐं वापसि घर वठी हलणु। बाप ॿारनि खे सिधी मदद कंदा रहंदा आहिनि। बाप ॿारनि जो सिधी मददगार हूंदा आहिनि। त बाबा हाणे असांखे बाबा जी यादि सां कमाई बि थिए थी, बाबा जी यादि सां असांजो श्रृंगार बि थिए थो ज्ञान योग सां। ऐं बाबा खे यादि कंदे कंदे असांजी आत्मा जॾहिं सितो प्रदान थी वेंदी, कर्मातीत स्थिति खे पाईंदी, त पोइ असां पंहिंजे घर बि हलंदासीं। बाप ॿारनि जो सिधी मददगार ठहींदा आहिनि। त ॿारनि जे मददगार ठहिया आहिनि, त बाप ॿारनि जा मददगार ठहिया आहिनि। उन्हनि खे बाप बि प्यार सां ॾिसंदा आहिनि। बाप त असांजो मददगार आईसीं, लेकिन जो ॿार बाप जा मददगार हूंदा आहिनि, उन्हनि खे बि बाबा ॾाढो प्यार सां ॾिसंदा आहिनि। जो ॾाॾनि खे रास्तो ॿुधाईंदा आहिनि, त बाबा बि उन्हनि खे ॾाढो यादि कंदा आहिनि।
उन्हनि खे बि बाप जी यादि जी कशिश थींदी आहे न, यादि सां ई कट उतरदी। बाप खे यादि करणु गोया घर खे यादि करणु। सदैव बाबा बाबा कंदा रहो। इहे बि ड्रामा, इहा आहे ब्रह्मणनि जी रूहानी यात्रा। सुप्रीम रूह खे यादि कंदे कंदे घर पहुची वेंदासीं असां। जेतिरो देही अभिमानी ठहिण जो पुरुषार्थ कंदव त कर्मेंद्रियूं वश थींदी वेंदियूं। जेतिरो देही अभिमानी थियण जो अभ्यास कंदव त कर्मेंद्रियूं वश थी वेंदियूं। कर्मेंद्रियनि खे वश करण जो हिकु ई उपाय आहे यादि जी यात्रा। जेतिरो असां बाबा खे यादि कंदा रहंदासीं, देही अभिमानी ठहिण जो पुरुषार्थ कंदासीं त कर्मेंद्रिय असांजी वश थी वेंदियूं। पोइ कर्मेंद्रियनि खे वश करण जो इहो ई उपाय आहे। कहिड़ो? यादि। बाबा खे यादि करण जो उपाय, यादि सां ई असांजी कर्मेंद्रिय, सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रिय असांजे कंट्रोल में रहंदियूं। तव्हां आहियो रूहानी सुदर्शन चक्रधारी ब्रह्मण कुलभूषण। तव्हांजो इहे सर्वोत्तम श्रेष्ठ कुल आहे न। ब्रह्मण कुल देवताउनि खां बि ऊच आहे। छो जी तव्हांखे बाप पढ़ाईंदा आहिनि, तव्हां बाप जा ठहिया आहियो बाबा सां विश्व जी पातशाही जो वरसो वठण लाइ। बाबा चवण सां ई वरसे जी ख़ुशबू ईंदी आहे न। बाबा सां विश्व जी बादशाही जो वरसो वठण लाइ असां बाबा जा ठहिया आहियूं। बाबा चवण सां ई वरसे जी ख़ुशबू ईंदी आहे। कहिड़ो वरसो मिलंदो? विश्व जो राज्य भाग्य। शिव बाबा खे हमेशह बाबा बाबा चईंदासीं। शिव बाबा आहे सदगति दाता। शिव बाबा आहे ही सदगति दाता। ॿियो कोई सदगति ॾेई न सघे। सच्चा सतगुरु हिकु निराकारी आहे जो अधु कल्प जे लाइ राज्य ॾेई करे वेंदा आहिनि। त मूल ॻाल्हि आहे ही यादि जी। अंतकाल कोई शरीर जो भान अथवा धन दौलत यादि न अचे। बाबा चवंदा आहिनि कि असांखे हाणे असांजो कुल ॾाढो ऊचो आहे। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे तव्हांखे बाबा चवण सां वरसे जी ख़ुशबू ईंदी आहे न। शिव खे हमेशह बाबा बाबा चवंदा आहिनि। शिव बाबा ई सदगति दाता आहे। ॿियो कोई सदगति न ॾेई सघंदो आहे। सचो सतगुरु हिकु निराकारी आहे जो अधु कल्प जे लाइ असांखे राज्य ॾेई करे वेंदा आहिनि। त मूल ॻाल्हि आहे ही यादि जी। अंतकाल कोई शरीर जो भान अथवा असांखे धन दौलत आदि यादि न अचणी खपे। इहे असांखे पुरुषार्थ करिणो आहे। न त पुनर्जन्म वठिणो पवंदो, न त असांखे पोइ द्वापर युग में, ख़ैर हाणे त असां ज्ञान वठूं था त असांखे सत्युग त्रेता में त अचिणो ई पवंदो। भले असां अंतकाल कुझु बि यादि करूं, लेकिन त बि न त द्वापर युग में असांजो जन्म सुठो न हूंदो। सत्युग त्रेता में त असांखे कम पद मिलंदो ई सही, अगरि अंतकाल असांखे शरीर जो भान धन दौलत यादि रही। त इन करे असांखे अंतकाल शिव बाबा चईंदा न, मुंहिंजी यादि में शरीर छॾंदव तॾहिं नारायण योनि में ईंदव, अर्थात विष्णु कुल में ईंदासीं असां। पोइ विष्णु कुल जी आत्मा कहलाईंदासीं। भले कलयुग अंत में बि हूंदासीं, लेकिन कुल असांजो उहो ई हूंदो। भक्ति में काशी कलवट खाईंदा आहिनि। तव्हां बि काशी कलवट खाईंदा आहियो अथवा बाप जा ठहिया आहियो न। हाणे असां जीते जी देह जो भान भुलिजी करे बाप खे यादि करणु, बाप जो ठहिणु अर्थात काशी कलवट ठाहिणु। भक्ति मार्ग में काशी कलवट खाई करे सम्झंदा आहिनि सभु पाप कटिजी विया, परंतु वापसि त कोई वञी न सघे न। जॾहिं सभु मथे खां अची वञनि पोइ विनाश थिए। बाप बि वेंदा, असां सभु बि हली वेंदा। जंहिं समय उहो लास्ट आत्मा मथां खां हेठि उतरंदी त असां सभु हली हलंदासीं। छो जी मथे ख़ाली न रहंदो। जंहिं समय उहो लास्ट आत्मा जो मथां खां हेठि ईंदी त असां सभु हली हलंदासीं। इन करे बाबा सां सदैव कनेक्शन जोड़े रखो।
बाबा त चईंदा आहिनि न मां त फटाफट भॼी वेंदमि अगरि असां बाबा जी यादि में बाबा सां गॾु हूंदासीं त बाबा सां गॾु मथे पहुचंदासीं, न त पुठियां पुठियां अचिणो पवंदो। बाप बि वेंदा त सभी हली वेंदा। बाक़ी चईंदा आहिनि पंडा पहाड़नि ते गली आहे, उहो त जीअं आपघात थी वियो। बाप सुठी रीति सम्झाईंदा आहिनि ॿार सर्व जो सदगति दाता मां हिकु ई आहियां, कोई देहधारी तव्हांजी सदगति न करे सघंदो आहे। भक्ति सां सीढ़ी हेठि उतरंदा आहियो, अंत में बाप अची करे जोर सां चढ़ाईंदा आहिनि असांखे। जेतिरो जेतिरो हाणे असां देही अभिमानी स्थिति में स्थित थींदासीं न त जोर सां चढ़ंदा वेंदासीं। इनखे चइबो आहे अचानक बेहदि सुख जी लॉटरी। उहो थींदी आहे गोड़ दौड़, इहा आहे आत्माउनि जी दौड़, परंतु माया जे कारण एक्सीडेंट थी वेंदो आहे अथवा फारकती ॾेई छॾींदा आहिनि। माया बुद्धि योग तोड़े ॾींदी आहे न, काम सां हारदा आहिनि त पोइ कमाई चट थी वेंदी आहे। माया बुद्धि योग तोड़ाए ॾींदी आहे, पोइ कुझु न कुझु विक्रम करे छॾींदा आहिनि त पोइ बुद्धि योग ख़तमु थी वेंदो आहे। फिर माया बुद्धि योग तोड़ण जी कोशिशि कंदी, पोइ काम सां हारदा त कमाई या कंहिं न कंहिं विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदा त की कमाई चट थी वेंदी। काम ॾाढो वॾो भूत आहे, काम ते जीत पाइण सां ई जगत जीत ठहींदो। लक्ष्मी नारायण जगत जीत हुया न। बाप चईंदा आहिनि ये अंतिम जन्म पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, तॾहिं जीत थींदी, न त हार खाई वेंदो। संपूर्ण पवित्र ठहिणो आहे तॾहिं जगत जीत ठहींदासीं। ये मृत्यु लोक जो अंतिम जन्म आहे न। अमर लोक जा 21 जन्मनि जो, मृत्यु लोक जो 63 जन्मनि जो बाप असांखे राज सम्झाईंदा आहिनि। हाणे दिलि सां पुछो कि असां लक्ष्मी नारायण ठहिण जे लाइक़ु आहियूं? जेतिरी धारणा थींदी रहंदी ओतिरी ख़ुशी बि थींदी आहे। त चेक करो असां लक्ष्मी नारायण ठहिण जे लाइक़ु आहियूं। अर्थात पहिरियों नंबर त मम्मा बाबा ई ईंदा, लेकिन त बि हुननि जहिड़ो असां ठहिण लाइक़ु आहियूं। पर चेक करो धारणा केतिरी आहे। धारणा जे अनुसार ख़ुशी बि थींदी आहे, तॾहिं त उन पद पाइण जे लाइक़ु ठहींदासीं न। परंतु तक़दीर में न आहे त माया ठहिरण ई न ॾींदी आहे, ख़ुशी में ठहिरण ई न ॾींदी आहे, धारणा करण ई न ॾींदी आहे। हिन मधुबन जो प्रभाव दिन प्रतिदिन जास्ती वधंदो वेंदो। मुख्य बैटरी हिते आहे। जो सर्विसेबल ॿार आहिनि उहे बाप खे ॾाढा प्यारा लॻंदा आहिनि। जो सुठी सर्विसेबल ॿार आहिनि उन्हनि खे चुन चुन करे बाबा सर्च लाइ ॾींदा आहिनि। सुठा सर्विसेबल ॿार आहिनि हुननि खे चुनी चुनी करे बाबा सर्च लाइ ॾींदा आहिनि। उहो बि ज़रूरु बाबा खे यादि कंदा आहिनि। सर्विसेबल ॿारनि खे बाप दादा ॿई यादि कंदा आहिनि, सर्च लाइ ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि मिठड़ा गुर त घुराए, यादि करो त यादि जो रिस्पॉन्ड मिलंदो। हिकु तरफ़ सॼी दुनिया, ॿी तरफ़ तव्हां सच्चा ब्रह्मण आहियो। ऊच ते ऊच बाप जा तव्हां ॿार आहियो। जो बाप सर्व जो सदगति दाता आहे। तव्हांजो इहे दिव्य जन्म हीरे समान आहे। असांखे कौड़ी खां हीरे बि उहे ई ठाहींदा आहिनि। अधु कलाक जे लाइ एतिरो सुख ॾींदा आहिनि जो पोइ उन्हनि खे यादि करण जी दरकार ई न रहंदी आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार ढेरनि जा ढेर धन तव्हांखे ॾींदो आहियां। बाबा चईंदा आहिनि कि ॿार मां तव्हांखे ढेरनि जो ढेर धन ॾींदो आहियां। तव्हां सभु गवाए वेठा आहियो। तव्हांखे केतिरा हीरे जवाहरात ॾिना, मुंहिंजे ई मंदर में लॻाईंदा आहियो। हाणे त हीरनि खे ॾिसण जो, हाणे त हीरा जो ॾिसो केतिरो दाम आहे। अॻियां हीरनि में बि रुहंग, साथ में कोई ॿी गिफ्ट। अॻियां हीरनि में बि रुंग अर्थात साथ में कोई ॿी गिफ्ट मिलंदी हुई। हाणे त सब्जी ते बि रुंग, सब्जी सां गॾु कुझु मिर्ची धनिया आदि बि ॾेई छॾींदा आहिनि। अॻियां ॾींदा हुया।
हाणे त सब्जी ते बि रुंग अर्थात सब्जी सां गॾु कुझु मिर्ची धनिया आदि ॾींदा हुया, उहो बि न मिलंदी आहे। मतिलबु गिफ्ट ॾींदा आहिनि न, सम्झो कोई हीरो ख़रीदे कंहिंखां त उन हिकु फ्री में उन सां गॾु कुझु फ्री में ॾींदा हुया। पहिरियों त सब्जी आदि ख़रीददा हुया न त इहे धनिया मिर्ची फ्री में ॾींदा हुया। पहिरियों मिलंदी हुई न, हीअं विझी छॾंदा हुया। हाणे त धनिया मिर्ची सभिनि जो दाम आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कीअं राज्य वरितो आहे, कीअं गवायो हुयो। त ॾिसो काथे असांजा हीरे जवाहरातनि जा घर हुया ऐं काथे असांखे हाणे केॾा ग़रीब थी विया आहियूं न। हाणे वरी खां वठूं था न। इहे ज्ञान ॾाढो वंडरफुल आहे। कोई जी ॿुधी में मुश्किल ठहिरंदो आहे। राजे ई वठिणो आहे त श्रीमत ते पूरो हलणो आहे। हर करे असांखे राजा ई वठणी आहे। बाबा खां राजा ई वठण लाइ पूरो श्रीमत ते हलणो आहे। पंहिंजी मत कम में न लाइणी आहे। पंहिंजी मत न, बाबा जो जीअं चवनि था उअं ई कंदा हलो। त बाबा जी श्रीमत ते असांखे सभु कुझु करिणो आहे। पंहिंजी मत कम में न लाइणी आहे। जीते जी वानप्रस्थी थी वञिणो आहे। जीते जी वानप्रस्थी थी वञिणो आहे। जो कुझु त सभु कुझु हिननि खे ॾियणो पए। सभु कुझु बाबा जे नाम जी आहे। बाबा ही सभु कुझु तव्हांजो आहे। बाबा खे जो जीअं कराइणो आहे बाबा जी मत ते कंदा हलो। वारिस ठाहिणो आहे बाबा खे। बाबा खे असांखे पंहिंजो वारिस ठाहिणो आहे। अर्थात इहे सभु कुझु बाबा जो आहे। भक्ति मार्ग में बि वारिस ठाहींदा आहिनि, दान कंदा आहिनि, परंतु अल्पकाल जे लाइ। हिते त इन्हनि खे वारिस ठाहिणो हूंदो आहे जन्म जन्मांतर जे लाइ। हिते त इन्हनि खे वारिस ठाहिणो आहे जन्म जन्मांतर जे लाइ। गायन बि आहे न, फॉलो फादर, त फॉलो कंदा आहिनि जो उहो ऊच पद पाईंदा आहिनि। बेहद जे बाप जो ठहिण सां ई बेहद जो वरसो पाईंदव। शिव बाबा त दाता आहिनि, इहे भंडारो उन्हनि जो आहे। शिव बाबा त दाता आहे, इहे भंडारो उन्हनि जो आहे न। भॻवानु अर्थ जो दान कंदा आहिनि त ॿिए जन्म में अल्पकाल जो सुख मिलंदो आहे। उहो थी वियो इनडायरेक्ट। हेॾी इहो आहे डायरेक्ट। उहो आहे दुनिया में आहे इनडायरेक्ट, इहो आहे डायरेक्ट। शिव बाबा 21 जन्मनि जे लाइ ॾींदा आहिनि। कोई जी ॿुधी में ईंदो आहे असां शिव बाबा खे ॾींदा आहियूं। इहे जे इंसल्ट कंदा आहिनि। कल्ह बि बाबा चई न, शिव बाबा त दाता आहे। शिव बाबा खे छा ॾींदासीं असां। शिव बाबा जो ई सभु कुझु आहे न। कल्ह बाबा चई न, जीअं मुंहुं दिखाई जे लाइ कंहिंखे नयो बार पहिरीं बार मुंहुं ॾिसंदा आहियूं त मुंहुं दिखाई ॾींदा आहिनि। ईअं असां शिव बाबा सां मिलण ई न, एॾो वॾो सेठ, त हुन सां मिलण ईंदा आहियूं। हुनखे हुनजो अनुभव बाबा खे ॾिसी त न सघंदा आहियूं, पर फिर त बि त इहे जो कुझु ॾियो था त ॾिसो, सम्झो असां मुंहुं दिखाई ॾियूं था। ऐं वैसे बि शिव बाबा त दाता आहे। एॾी दुनिया वॾी स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहिण वारो, असांखे ॾियण वारो, उनखे असां छा ॾींदासीं। ॿियो ई हिक जे बदिले पदम वठंदा आहियूं न, ॾींदा न आहियूं। रुपयो ॾियो त पद्म वठण जे लाइ ॾींदा आहियूं। जीअं की दुकानदार खे पैसा ॾींदा आहियूं त चीज़ वठंदा आहियूं न, ईअं बाबा खे असां हिकु चीज़ ॾींदा आहियूं, हुनजे बदिले बाबा असांखे एॾी सारी चीजियूं ॾींदा आहिनि। कोई जी ॿुधी में ईंदो आहे असां शिव बाबा खे ॾींदा आहियूं, इहे बि इंसल्ट आहे। ॾींदा आहियूं वठण जे लाइ। इहे बाबा जो भंडारो आहे न, काल कंटक सभु दूरि थी वेंदा आहिनि। हिते पंहिंजो तन मन धन ॾियण सां तव्हांजा काल कंटक सभु दूरि थी वेंदा। ॿार पढ़ंदा आहिनि अमरलोक जे लाइ। इहे कांटनि जो जंगल आहे। बाबा फूलनि जो बगीचे में वठी हलंदा आहिनि असांखे, त ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे। दैवी गुण बि धारण करणा आहिनि न।
बाप केतिरो प्यार सां ॿारनि खे गुल गुल ठाहींदा आहिनि। बाबा ॾाढो प्यार सां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। पंहिंजो कल्याण करणु चाहींदा आहियो त दैवी गुण बि धारण करो ऐं कंहिंजा बि अवगुण न ॾिसो। दैवी गुणनि जी धारणा करो, ॿियो कंहिंजा बि अवगुण न ॾिसो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बेहद जे बाप सां सर्च लाइट वठण लाइ उनजो मददगार ठहिणो आहे। मुख्य बैटरी सां पंहिंजो कनेक्शन जोड़े करे रखिणो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में समय बर्बादु न करिणो आहे असांखे। ॿियो आहे सची कमाई करणु व भारत जी सची सेवा करण लाइ हिकु बाप खे यादि करिणो आहे। शुद्ध यादि सां वायुमंडल शुद्ध थी वेंदो आहे न। आत्मा सतप्रधान ठहींदी आहे। अपार ख़ुशी जो अनुभव थींदो आहे। कर्मेंद्रियूं वश में थी वेंदियूं आहिनि। सची कमाई करण व भारत जी सची सेवा करण लाइ बाप जी यादि में रहणो आहे। शुद्ध हुन सां वायुमंडल शुद्ध थी वेंदो आहे। आत्मा सतप्रधान ठहींदी आहे। अपार ख़ुशी जो अनुभव थींदो आहे। कर्मेंद्रियूं बि वश में थी वेंदियूं आहिनि। वरदान, स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन जे कार्य में दिलि पसंदि सफलता प्राप्त करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। हर हिकु स्व परिवर्तन द्वारा विश्व परिवर्तन करण जी सेवा में लॻल आहे। सभिनि जे मन में इहे ई उमंग उत्साह आहे कि असांजे विश्व खे परिवर्तन करिणो आहे असांखे। ऐं निश्चय बि आहे कि परिवर्तन थियणो ई आहे। सभी आत्माउनि खे परिवर्तन थियणो ई आहे। जाते हिम्मत आहे उते उमंग उत्साह आहे। स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन जे कार्य में दिलि पसंदि सफलता प्राप्त थींदी आहे। कॾहिं जॾहिं निश्चय हूंदो आहे। निश्चय बि आहे, परिवर्तन थियणो बि आहे। जाते हिम्मत ऐं उमंग उत्साह आहे, जाते हिम्मत आहे पोइ उते उमंग उत्साह बि आहे न। असां सदा सोचो कि असां छा था करूं, बाप खे यादि करे पूरे विश्व खे परिवर्तन था करूं। तॾहिं दिलि पसंदि सफलता प्राप्त थींदी। लेकिन ये सफलता तॾहिं मिलंदी जॾहिं हिकु ई समय वृत्ति, वाइब्रेशन ऐं वाणी टई शक्तिशाली हुजनि। पंहिंजी वृत्ति जॾहिं बि असां कंहिंखे ज्ञान ॿुधायूं या कुझु बि कर्म करूं था या हिन सृष्टि ते पाठ वॼायूं था, पंहिंजी वृत्ति सर्व जे लाइ शुद्ध हुजे। सभिनि जो ई कल्याण थिए। सभिनि जो ई कल्याण थिए। वाइब्रेशन असांखे सदा सर्व जे लाइ सुठा फैलाइणा आहिनि कि सर्व जो कल्याण थिए त सर्व में कल्याणकारी वाइब्रेशन फैलंदा वेंदा। वाणी बि असांखे उन अनुसार ई कढणी आहे कि सर्व जे कल्याण अर्थ ई वाणी बि हुजणी खपे। टई शक्तिशाली हुजणा खपनि। बाबा चवनि था टई शक्तिशाली हुजणा खपनि। वृत्ति, वाइब्रेशन ऐं वाणी। असांजी वृत्ति, वाइब्रेशन ऐं वाणी टई शक्तिशाली हुजणा खपनि। तॾहिं ई विश्व परिवर्तन जो कार्य संपन्न थी सघंदो। स्लोगन आहे, जॾहिं बोल में स्नेह ऐं संयम आहे तॾहिं वाणी जी एनर्जी जमा थींदी आहे। जॾहिं बोल में स्नेह, बाबा चईंदा न हर संकल्प बोल कर्मनि में जमा करो। त जमा कीअं थींदो? जॾहिं असां बोल त बोलणा आहिनि, ईअं न सोचो कि बोल वेस्ट न करो, जमा करो। लेकिन असांजे बोल में स्नेह बि हुजे ऐं संयम बि हुजे। तॾहिं ई असां कुझु बि ॻाल्हाईंदासीं त हुन आत्मा खे लॻंदो ऐं हुन सां असांजो वाणी जो खातो जमा थींदो वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।